लाड़काणे खां जावेद पीर साधू जी रिपोर्ट मुताबिक़ वली थाणे जे लाकब मां नौजवान जो लाथ अचण वारे मामले जो घर वज़ीर नोटिस वठंदे एसएसपी लाड़काणो खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। लाड़काणे शहर जे वली थाणे जे हद लबे मेराण वासी 20 वरियनि जे गिरफ़्तार नौजवान साहिल सोलंकी जे वली थाणे जे लाकब मां तशद्दुद थियल लाश हथ वारसन जो पुलिस ऐं फरियादीअ मथां सख़्त तशद्दुद करे क़त्ल करण जो इल्ज़ाम हयो आहे। सोलंकी बिरादरीअ जो एहतजाज एसएचओ वलीद रज़ाक ट्रगड़ ऐं फरियादी अली हसन कहरी मथां केस दाख़िल करण जो मुतालबो। शहर जे वली थाणे जे हद लबे मेराण वासी नौजवान साहिल पुट सईद सोलंकीअ जो वली थाणे जे लाकब मां तशद्दुद थियल लाश हथ पुलिस जो वारसन खे इतला। उन हवाले सां फोती नौजवान जे वालिद सईद सोलंकी राब्तो करण ते ॿुधाए त पुलिस मुंहिंजे पुट खे बेगुनाह गिरफ़्तार करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त अली हसन कहरीअ जा कबूतर चोरी थिया हुआ, उन जे करे पहिरियां मुंहिंजे पुट खे 2 ॾींहं ओताक में उन बंदि करे गैर क़ानूनी तौर ते क़ैद रखियो। तशद्दुद करण बैदि एसएचओ वलीद खे 10 लख रिश्वत ॾेई क़त्ल करायो आहे। हुननि वज़ीर आला सिंध, आईजी सिंध समेत ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी वलीद पुलिस खां पुछाणो करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए तरफ़ वलीद पुलिस राब्ते करण ते ॿुधायो त गिरफ़्तार नौजवान चोरी केस में गिरफ़्तार हुयो, जंहिंखे लाकब में अगट ॿधी ख़ुदकुशी कई आहे, जंहिंजो इतला वारसन खे ॾिनो आहे। लाड़काणो वारसन जो वली थाणे जी पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं नौजवान ताहिर सोलंकीअ खे 3 ॾींहं अॻु पुलिस गिरफ़्तार करे थाणे ते बदतरीन तशद्दुद करे बेगुनाह क़त्ल करे छॾियो आहे। पोस्टमार्टम करायो वियो आहे। एसएचओ वलीद रज़ाक ट्रगड़ ऐं अली हसन कहरीअ मथां केस दाख़िल कयो वेंदो, उन ताईं लाश खे दफ़न न कयो वेंदो। लाड़काणो पुलिस जो मोराल मथे कंदड़ एसएसपी लाड़काणो मीर रोहल खान खोसो जो हिक तरफ़ ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई अमन बहालीअ लाइ कोशिशूं ऐं त ॿिए तरफ़ संदसि जो मुक़रर कयल वली थाणे जो नायल एसएचओ अब्दुल रज़ाक ट्रगड़ बग़ैर जांच जे चोरीअ जे कूड़े इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल नौजवान साहिल सोलंकीअ जो तशद्दुद थियल लाश लाकब मां हथ अचण ते पुलिस लाइ सवें सवाल उथारे छॾिया आहिनि। लाड़काणे जे वली थाणे जे लाकब में फौत थी वियल नौजवान साहिल सोलंकीअ जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। नौजवान जी अमड़ खे बेहोशी जा दौरा, पुलिस अहलकारनि खे पिटू ऐं पाराता हुकूमत खां इंसाफ़ जी अपील। वाक़िए जो घर वज़ीर सियाउल हसन निजार नोटिस वठी एसएसपी लाड़काणो खां तफ़सील तलब करे वरिता आहिनि।